बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 94 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 95 नए क़िसे सां तव्हांजी ख़िदमत में। अॼोको क़िसो आहे अली मिस्री ऐं बगदाद जे सुल्तान जो। अली मिस्री ऐं बगदाद जो सुल्तान। ॻाल्हि था कनि त काहिरा अॼु बि आहे मिस्र में, मुल्क में पुराणो शहर आहे। उते काहिरा में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। काहिरा शहर में वॾो मशहूरु सौदागर हुयो। बेशुमार माल दौलत, रोक, हीरा जवाहर, मतिलबु वॾी मिल्कियत हुअसि। नालो हो उनजो हसन जोहरी बगदादी। असुलु उहो बगदाद जो हुयो, पर पोइ वापारु असांखे कंहिं ॿिए सबब सां काहिरा लॾे आयो त हाणे काहिरा में रहे पियो। पर बगदाद जो हुयो त पंहिंजे नाले सां बगदादी सॾाईंदो। उन सौदागर वापारी हसन खे रब सां हिकिड़ो पुटु ॾिनो, ॾाढो सुहिणो, तमामु सुहिणो पुटु हुयुसि। हुनजो नालो रखियईं अली। मिस्र में जो ॼाओ त अली मिस्री नालो रखियईं। हिन जे सिख्या जे लाइ हिन उस्ताद रखिया, जिन्हनि खे हर क़िस्म जी तइलीम ॾिनी। सम्झ भरियो थियो त पीउ हिन खे पाण सां गॾु वापार ते बि वठी वेंदो। किसो कोता हिन जो पीउ बीमार थी पियो। उन दौर जे हिसाब सां जेके हकीम तबीब हुया उन्हनि दवा दरमल कई, पर हिन जी तबियत में सुधारो न आयो। हिन खे पाण महसूसु थियो त मुंहिंजो हिन महिल आख़िरी वक़्तु आहे। हीअ बीमारी मौत जो बहानो आहे ऐं मां हिन बीमारी मां न चढ़ंदुसि। हिन पुट खे घुरायो। पुट खे चईं, ताबा दुनिया फ़ानी आहे ऐं आख़िरत हमेशह जे लाइ आहे। जेको बि साह वारो आहे हर हिक ते मौत अचिणो आहे। हर कंहिंखे हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु मरणो आहे। अबा मां सम्झां थो त मुंहिंजो आख़िरी वक़्तु अची वेझो थियो, सो मां चाहियां थो तोखे का वसियत कयां। तो जे उन ते अमल कयो त मूंखे अलाह में उमेदु आहे त तूं नेक बख़त बि हूंदे, अमुन माना सां बि रहंदे। अबा पर जे उन ते हले न मुंहिंजे सलाह ते त ॾाढो तकलीफ़ूं ईंदई, ॾाढा ॾुखिया ॾींहं ॾिसंदे। ऐं को टाइम ईंदो जो मुंहिंजे चवण जो न कंदे त उन ते पिशेमान बि थींदी, पर तॾहिं कुझु कोन थींदी। पुट चयसि त बाबा ईअं कीअं थो थी सघे त तूं मूंखे का नसीहत करीं मां उन ते अमल न कयां। तव्हांजो चवणु मूं ते, तव्हां जेको चओ उहो मञणु मूं ते फ़र्ज़ु आहे। तव्हां जेका नसीहत कयो उन ते अमल करणु मूं ते वाजिबु आहे। पीउ चयसि त भाउ मां तुंहिंजे लाइ एॾी त मिल्कियत गॾु कई आहे, मूंखे अकेलो तूं आहे। ही महल माड़ियूं दौलत हिसाबु कंदे थकिजी पवंदे। मां एॾो मिल्कियत तुंहिंजे लाइ ठाही आहे। जेकॾहिं तूं कुझु बि न करीं ऐं इन ई मुंहिंजे मिल्कियत मां तूं रोज़ु 500 दीनार ख़र्चु करीं न, त बि तूं सॼी उमिरि वेठो खाईं, तुंहिंजी मिल्कियत कान खुटंदी। एॾी मां मिल्कियत तुंहिंजे लाइ गॾु कई आहे। पर अबा रब खां ॾिजां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी खे न छॾिजां। हमेशह नेकी कजां, माण्हुनि सां सुठो हलिजां, नेक पारसा ऐं आलमनि जे सोबतुनि में वेहिजां, फ़क़ीरनि ऐं मिसकीननि जी ख़बरचार लहिजां, उन्हनि जी मदद कजां, कंजूसी न कजां, शरारती ऐं शकी माण्हुनि वटि बि न वञिजां, नौकर चाकर
ऐं अहलो अयाल जेको अथई उन्हनि सां नरमीअ सां पेश अचिजांइ, सख़्ती न कजांइ। ऐं अहिड़ो ई सलूक पंहिंजे ज़ाल सां ज़रूरु कजांइ, छो जो उहा ख़ानदान जी वॾी आहे ऐं तुंहिंजे घरवारी खे उमेद वारी बि आहे। मूंखे यकीन आहे त ख़ुदा तोखे नेक औलाद ॾींदो, जेको नसीब में हूंदो, पुट या धीउ, तोखे अलाह नेक औलाद ॾींदो। हे पीउ इनखे इहा वसियत बि करे पियो, रोए बि पियो त भाउ मां हिन महिल बि ख़ुदा खां दुआ थो कयां त रब तोखे हर तकलीफ़ खां बचाए ऐं आराम सां रखे। हे जो रोए पियो ऐं अहिड़ी नसीहत पियो करे त पुट बि रोअणु लॻो, उहो बि रोए पियो, चई बाबा अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, मूंखे तकलीफ़ थी थिए, अलाह तोखे हयाती ॾींदो, तूं छो थो अहिड़ियूं ॻाल्हियूं करे, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। हिन चयसि भाउ मां पंहिंजे हाल खे ॼाणां थो, मां सम्झां थो, मूंखे पिरूं पइजी विया आहिनि त मुंहिंजो ई आख़िरी वक़्तु आहे, तंहिंजे करे मां जेका वसियत कई अथमि इन वसियत खे विसारजां न। ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिन कलमो पढ़ियो ऐं क़ुर जूं आयतूं पढ़णु लॻो। हिन जे सफ़ा जेॾीमहिल साह निकिरण जो टाइम पहुतो त हिन पंहिंजे पुट खे चयो त बाबा मुंहिंजे वेझो अचु। जीअं वेझो आयो त हिन पुट खे चुमी ॾिनी ऐं हिन जे अखियुनि मां पाणी वहियो, हिन जे अखियुनि मां पाणी वहियो ऐं हिॾकी ॾिनई हिन खां जो रूह परवाज़ थी वियो। पुटु ॾाढो ग़मगीन थियो, घर में रोअणु पिटणु शुरू थी वियो। ओड़ो पाड़ो मिट माइट दोस्त, हे वॾो वापारी हुयो, जंहिं ॿुधो उहे बि माण्हू अची पहुता। जीअं थींदी आहे कफ़न दफ़न जो इहे रस्मूं थियूं। वॾो हिन ते पैसो त हिन वटि जाम हो, उन ते बि हिन वॾो ख़र्चु कयो। जनाज़े निमाज़ थी, दफ़नाइन्स, क़बर ते क़ुर ख़्वानी थी, घर मोटी आयो, माण्हू हिन सां तहज़ियत पिया कनि, हर को तहज़ियत कंदो, हर को हलंदो पियो वञे। 40 ॾींहंनि ताईं हिन पीउ जो तॾो कयो, सोग कई 40 ॾींहंनि ताईं। पे माण्हू आया, छो जो हिन जो पीउ वॾो नामी गिरामी हुयो। 40 ॾींहंनि ताईं हिन तॾो रखियो ऐं माण्हू हिन वटि अचनि पिया। इन 40 ॾींहंनि में हे ॿियो कुझु बि न पियो करे। निमाज़ जो टाइम थींदो हो त मस्जिद वेंदो हो ऐं हर जुमे ॾींहं ते पीउ जी क़बर ते वेंदो, उते वञी कुल पढ़ंदो, बसि ॿियो को बि कमु न। उहो करे वरी घर मोटी अचे। 40 ॾींहं हिन इहो कयो, माना ॿाहिरि कोन निकिरंदो। वांद काई मिलेसि, निमाज़, क़ुर शरीफ़, बसि अलाह जो ज़िक्र। हिनखे चङा ॾींहं थी विया। हाणे आस्ते आस्ते माण्हुनि जो अचणु ख़तमु थियो। हिकिड़े ॾींहुं हिन जा पंहिंजा सौदागर दोस्त, नौजवान, हिन जे हम उमिरि, उहे अची हिन वटि पहुता। वेठा, यार केसि ताईं सोग कंदे तूं, केसि ताईं तॾो कंदे, पीउ जे ॾुख में केसि ताईं विहंदे, मरण वारे जे पोयां को माण्हू मरी वेंदो आहे। हे दुनिया पई हलंदी चलंदी, हिकिड़ा पिया ईंदा ॿिया पिया वेंदा। ज़ाहिर आहे ॾुख थींदो, पर नेठि दुनियादारी आहे, दुनिया सां मुंहुं ॾियणो आहे। ईअं जे कबो त दुनिया त कान हलंदी। केसि ताईं तूं वेठो हूंदे? हेॾो तुंहिंजे पीउ तुंहिंजे लाइ कारोबार छॾे वियो आहे, माल मिल्कियतूं छॾे वियो आहे, उथंदे त कंदे न, माण्हुनि सां मिलणु जुलणु हर शइ तूं छॾे वियो आहे। केसि ताईं पाण खे ईअं विहारींदे? इहो त पाण खे तकलीफ़ थो ॾे। ऐं वॾी ॻाल्हि त अकेलो वेठो आहे त इहो मायूस बि लॻो पियो हूंदे, तुंहिंजी सिहत बि सही न रहंदी। तंहिंजे करे असांजी सलाह थी, असां इन ख़्याल सां आया आहियूं तो वटि त उथ, ॿाहिरि निकिर, थोरो घुम फिर त थोरो ख़्याल बि मटिजे ऐं पंहिंजे कारोबार खे बि संभाल। भला हाणे कारोबार त तोखे फ़िलहालु अञा ज़रूरत न आहे, तुंहिंजो पीउ तुंहिंजे लाइ घणो छॾे वियो आहे, पर भला ॿियो न त पंहिंजो ख़्यालु त मटाए, उन जे लाइ तूं ॿाहिरि निकिर। हिनखे ॾाढो ज़ोर रखियो, हिनखे बि ॼण दिलि में थियो त दोस्त मूंखे सही था चवनि। ॿिए ॾींहं ते हिन वटि इहे साॻा दोस्त आया, हिनखे चवनि हल त तोखे घुमाए अचऊं, तुंहिंजो थोरो ख़्यालु मट थिए।
ही नेठि उन ॾींहुं निकितो दोस्तनि सां गॾु। अदा तूं पंहिंजे खच्चर ते, हो बि पंहिंजे सुवारियुनि ते विया, तूं पंहिंजे खच्चर ते चढ़ी शहर जे ॿाहिरां इहो जेको बाग़ आहे न, फलाणो बाग़ मशहूरु बाग़ आहे, हलो त उते हलूं, उते हली घुमूं फिरूं त तुंहिंजो थोरो ख़्यालु मट थिए। हे खच्चर ते चढ़ियो, पाण सां गॾु हिकिड़ो नौकर खईं, अची उते बाग़ ते पिया था। हिन जे दोस्तनि अॻु ई प्रोग्राम करे छॾियो हो। जीअं हे वेठा त खाधे जो सामान अची वियो, सभिनी गॾिजी खाधो। भोग ठका थियण लॻा। पहिरियों त हे बि ख़ामोश हुयो, पर पोइ जो कचहरी रुगो भोगनि ठकान वारी नेठि, हे बि उन्हनि सां कचहरीअ में साॻा भोग ठका। शाम ताईं हिननि जी कचहरी ईअं पई हले। शाम थी उथिया, हर को पंहिंजे पंहिंजे सुवारीअ ते चढ़ी उथियो, हर को पंहिंजे घर वियो, हीउ बि पंहिंजे घर मोटी आयो। ॿिए ॾींहं ते सुबुह जो वरी उहे साॻा दोस्त हिन वटि पहुता। यार हल, कल्ह ॾिस केॾो मज़ो, ॾिस पाण तूं महसूसु कंदो हूंदे, तुंहिंजा ख़्याल ई मट थी विया। हा यार, ॻाल्हि सही था कयो। अॼु हलूं था वरी फलाणो बाग़ जेको आहे न ओॾे, इहो भाई हिन खां बि भलो अथई, ॾाढो सुहिणो सेब थो, ॾाढी आब हवा भली। साईं हे उन दोस्तनि सां गॾु पातो। हिन जे दोस्तनि अॻु ई प्रोग्राम ठाहे छॾियो, खाधो अची वियो, पर अॼु खाधे सां गॾु शराब बि पियल आंदो। हिननि जीअं खाई बसि कई त हिन जे दोस्तनि हिन खे शराब ॾिनो त हे पीअंदे त तुंहिंजो ग़म, ॾुख जेको ॻणती जेका थी उहा ख़तमु थी वञे ऐं ख़ुशी तोखे थींदी। हिन ते जो घणो ज़ोर रखियो न त हे हुन सां गॾु शराब पीअणु लॻो। शाम ताईं पे पीतनि, पे प्यारनि हिक ॿिए खे। शाम थी उथिया, हर कंहिं पंहिंजे घर जी राह वती, पर हिन पहिरियों दफ़ो पीतो हो। हिन खां उथणु न पियो थिए, हिनखे मथे खे चकर पिया अचनि। नेठि आस्ते आस्ते करे हिकु खच्चर ते चढ़ियो, छिड़ंदो थाबड़ंदो नेठि अची घर पहुतो। ज़ाल हिनखे जो ॾिठो, ज़ाल चयसि त छा थियो थी अॼु? हिन चयो त दोस्तनि सां गॾु वियो हुउमि, सो दोस्तनि हुते शराब आंदो, सभिनी पीती, मूंखे बि ज़ोरी पियारनि, सो हाणे मां केतिरो इनकार कयां, मां बि पीतो, उन जे करे मूंखे चकर था पिया अचनि। ज़ाल चयसि तुंहिंजी मर्ज़ी, पर तूं पंहिंजे पीउ जी वसियत विसारे छॾी, कीअं तोखे वञण महिल पीउ वसियत कई? त अहिड़नि माण्हुनि जी संगत खां परे भॼ। अलीअ चयो त न, हे जहिड़ा तहिड़ा न आहिनि, हे बि वॾा वापारी आहिनि, सौदागर आहिनि, मिड़ई बसि मुंहिंजो जो ईअं मूड लॻो पियो, ईअं त मुंहिंजे मूड खे मटाइण जे लाइ हुननि कयो, बाक़ी लोफर न आहिनि, अहिड़ा तहिड़ा न आहिनि। ज़ाल वीचारी खणी बसि कई। पर हाणे हिननि जी इहा किरत थी वई, रोज़ु सुबुह जो हिन वटि अचनि, हिन खे वठी कंहिं कंदु खाइणु पीअणु, वरी साॻियो हिनखे शराब वग़ैरह पियारे, वरी शाम जो हर को मोटे। कुझु ॾींहंनि खां पोइ हिननि हिनखे चयो त यार हाणे असांजो वारो ख़तमु थी वियो, असांजो वारो ख़तमु थी वियो, हाणे तुंहिंजो वारो आहे, असां तुंहिंजी हेतिरा ॾींहं दावत कई, हाणे तुंहिंजो वारो आहे। अलीअ चयो त हाज़ुर, हा तव्हांजा थोरा, तव्हां हेतिरो मूं ते कयो आहे ऐं मां थो तव्हांजी कयां। ॿिए ॾींहं ते अली हिननि जे लाइ बंदोबस्तु कयो, पर जीअं दावतूं थींदियूं आहिनि ईअं पैसो थो हुयो जाम। क़िस्मे क़िस्मे जा खाधा, क़िस्मे क़िस्मे जा शराब, सॼो ॾींहुं खाइणु पीअणु, पूरो महीनो अली हिननि दोस्तनि जी ख़िदमत कई, पूरो महीनो। ज़ाहिर आहे इन ते बि त नेठि ख़र्चु ईंदो न। पूरो महीनो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उन ई महफ़िलुनि में हिननि ॻाइण वॼाइण जो प्रोग्राम बि कयो, ॻाइणियूं बि अचनि, मतिलबु पे हिननि मज़ा वरिता। महीनो पूरो थियो त हिन महसूसु कयो त जेके ख़र्च जे लाइ मां पैसा खयां हा, उहे सभु ख़तमु थी विया। एॾो पैसो खयो पंहिंजे अंदाज़े मूजिबि त घणो आहे, पर उहो ख़तमु थी वियो। पर ख़ैरु छा आहे, बाबू हेॾी मुंहिंजे लाइ छॾे वियो आहे, मुंहिंजी का मिल्कियत खुटंदी छा? को मसइलो कोन्हे, पैसनि खे असां था कमायूं, पैसा असांखे था कमाइनि।
ईअं इन दोस्तनि सां गॾु हुननि खे बि मुफ़्त जो माल हुयो, हिन जूं तारीफ़ूं कनि, हिन ॿिए दोस्तनि ते माल उॾाए, डेली हिननि जूं दावतूं हुजनि, डेली हिननि जूं दावतूं हुजनि, ख़र्चु सॼो हिन जो हुजे। 3 साल पूरा हे दोस्तनि ते ख़र्चु कंदो रहे, 3 साल। ज़ाल हिन खे कॾहिं कॾहिं चवंदी पीउ जी वसियत यादि कराईंदी आहे त वसियत पीउ जी न विसार, पर हे हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾी। आख़िर हलंदे 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 जेको बि हिन वटि कैश हुई, नक़द हुया, उहे सभु खपी विया। एॾो हिन माल उॾायो, पोइ बि हिनखे समक न पई अचे। ज़ाल चएसि पई पर समक हिन खे पोइ बि न पई अचे। हाणे हिन जवाहर, हीरा, मोती, याकूत, सोन जेको पीउ हिन जे लाइ गॾु करे वियो, हाणे उहे आस्ते आस्ते खपाइण लॻो। पर साईं ॿिन्ही मुठियुनि सां पियो खपाए। आख़िर हलंदे हलंदे उहे जेके जवाहरात हिन वटि हुया, हेठि उहे बि खाजी खपी विया। सम्झ वरी बि हिनखे न पई अचे। उन खां पोइ शहर में हिन जे पीउ जा महल माड़ियूं हुया केई, हिन आस्ते आस्ते घर खपाइण शुरू कया। घर खपाइण शुरू कया, घर खपाईंदो खपाईंदो वरी हिन जे पीउ ज़मीनूं जेके वरितियूं, उन ज़मीनुनि जो वारो आयो, उहे ज़मीनूं बि न खपायूं, उहे बि ख़तमु थी वई। बाग़ उहे बि ख़तमु थी विया। आख़िर खपाईंदे खपाईंदे हाणे हिन वटि वञी रहियो पंहिंजो सिर्फ़ु उहो घरु जंहिं घर में रहे, बाक़ी ॿी का शइ न रहाई। जेका एॾी मिल्कियत पीउ छॾे वियो हुउसि, जो चएसि बि 500 दीनार तूं रोज़ु ख़र्चु खपाईंदे त बि सॼी उमिरि पियो खाइजां। हिन बाक़ाइदे उॾाए 2 सालनि में सिर्फ़ु वञी पंहिंजे घर खां सवाइ ॿी हर शइ हिन खपाए छॾी। ज़ाल हिन सां मथो हणंदी त पीउ जी वसियत यादि कर, पर हिनखे मस्ती। हाणे वञी इहो घरु रहियुसि जंहिंमें रहे। एतिरे क़दुरु जो हिन हाणे घर जो सामान खपाइण शुरू कयो। घर जो सामान खपाइण, हिन जो पीउ ॿाहिरि मुल्कनि में वेंदो, क़ीमती क़ीमती शयूं आणींदो, सामान आणींदो घर जे लाइ, सूखड़ियुनि जहिड़ा, उहे बि न खपाइण शुरू कया। आख़िर उहे खपाए खपाए नेठि वञी ख़ाली रहियुसि घरु, वञी घर जो सौदो कई। हिन सां घर जो सौदो कयो। जंहिं घर हिन खां वरितो उहो आयो हिकिड़े ॾींहुं हिन वटि, पैसा वैसा मिली विया। चई बाबा हाणे तूं पंहिंजो पिलो कर, मूंखे घर जी ज़रूरत आहे, मां वरितो आहे, मूंखे घरु खपे। हाणे इन्हनि ॾींहंनि में, इन टाइम में अलीअ खे 2 ॿार बि थिया, हिकिड़ो पुटु ऐं हिकिड़ी धीअ। नौकर चाकर बि विया हलिया, सुञो थी वियो, नौकर चाकर बि विया हलिया, बुझ बि कोन। हिन उते ई पासे में हिकिड़ी जॻह किराए ते वरिती। ऐश ऐश्वर्य जी ज़िंदगी गुज़ारण वारो माण्हू, नौकर चाकर, माल दौलत जी बाक़ाइदे ईअं। उन खां पोइ अची पोइ हिन कोठड़ीअ में मसवाड़ ते अची रहियो। हाणे हिन जी हालति वञी इहा थी जो हिकु वक़्त जो खाइण जो बि हिन वटि सतु न हुयो। ज़ाल चएसि पई त मां इन ॾींहंनि खां तोखे ॾेॼारींदी हुअसि, तोखे तुंहिंजे पीउ जी वसियत यादि ॾियारींदी हुअसि, पर तो न ॿुधो, तो न ॿुधो। बसि असां तोखे छा था करे सघूं। पर हाणे ॿियो त पंहिंजी जाइ ते, पर ही नंढड़ा ॿार आहिनि, असां त सही वञूं, नंढड़ा ॿारड़ा आहिनि, इहे किथां खाईंदा। मज़ूरी बि हिन खां कान थी, सॼी उमिरि अयाशी में रहियो।
ज़ाल चयसि त झलींदीअ में न पियो मुड़ी, भला हाणे तकलीफ़ में आयो आहियां, भला हाणे त हिननि पंहिंजनि दोस्तनि खे आज़माए, जिन दोस्तनि ते तो सॼियूं मिल्कियतूं लुटाए छॾियूं। पाण चई पियो त जहिड़ा तहिड़ा न आहिनि, वॾा सौदागर आहिनि, वञी मन कंहिंखे शर्म पए, मन तुंहिंजी का मदद कनि त को खाधे पीते जो सामान त आणे। मजबूर थी थियो, अॼु ॾींहं ताईं ॾिनो हुई, वरितो कंहिंखां कोन हुई, मजबूर थी थियो। आयो हिकिड़े दोस्त वटि, दोस्त बि सम्झी विया त हाणे सुञो थी वियो आहे। दर खड़काई, ॿुधाइनि त भाउ अली आहे, त चवनि त भाउ चयोसि त कोन्हे को। हर को हिन खां लिकणु लॻो, कुंड पासो वठणु लॻो। जेको ईअं मिली बि वञेसि पियो त अहिड़ो पियो ॿुधाएसि, बुछड़ो पियो करेसि। सभु मतिलब जा जो हुया। आख़िर जिथां किथां मायूस थी, बुछड़ो थी, हथें ख़ाली घर मोटी आयो। ज़ाल इंतज़ार में ही त मन को दोस्त हुजे सचार, मन कंहिं ॾिनो हुजेसि। ज़ाल पुछियसि, ज़ाल खे चई त बसि बराबरि मतिलब जा दोस्त हुया। मां न बाबे जी ॻाल्हि ॿुधी, न तुंहिंजी ॻाल्हि ॿुधमि, मां त चवां पियो दोस्त आहिनि, पर बराबरि मतिलब जा हुया। कंहिं न मूंखे मुंहिंजी मदद कई। ॿारड़ा रोअनि पिया। ज़ाल उथी पाड़े जा घरड़ा जेके हुया त भला वञा कंहिंखां कुझु को वठी चादर, ॿारड़नि खे त खाराए। पाड़े में हिकिड़ो घरड़ो हो, उते आई। उहा माई हिनखे सुञाणींदी हुई, छो जो अलीअ जो घर ईअं सम्झो कायरा में मशहूरु हो, मशहूरु हुयो। अॼु जो अची अली चुपड़ी करे लिकी सभिनी खां हिते अची मसाड़ ते जाइ वठी वेठो, कंहिंखे ख़बर न हुई त कोई अली आहे। ऐं हिन जी ज़ाल जो जीअं उन घर में वई त उन माईअ हिनखे सुञातो, उन माईअ जो हिनखे सुञातो ऐं हिन जी हालति ॾिठई त हुन माईअ खे ई रोअणु अची त भला छा तव्हांजो वक़्तु हुयो, अॼु छा तव्हां जी वरी हीअ हालति आहे, ॾे ख़बर छा तव्हां ते कहिड़ी मुसीबत पई। अलीअ जी ज़ाल पंहिंजे मुड़ुस जो सॼो किसो हुन औरत खे ॿुधायो, सॼो किसो ॿुधायो। हुन माईअ चयसि त तोखे जेका शइ खपे न बेधड़क था खण, जेका शइ खपई बेधड़क खण, छो जो मां तुंहिंजो वक़्तु ॾिठो आहे, अलाह अहिड़ो वक़्तु कंहिं ते न आणे, मूं वटि आहे। अॼु तूं मजबूर थी मूं वटि आई आहीं, तंहिंजे करे जंहिं शइ जी ज़रूरत हुजे तूं खण। हिन चयसि त रब तोखे इन नेकीअ जो बदिलो ॾे। नेठि माई पाण उथी हिनखे एॾो सामान ॾिनई खाधे पीते जो या ॿियो ज़रूरत वारो, जो ईअं सम्झ त हिननि जे लाइ ऐं हिननि जे ॿारनि जे लाइ पूरे महीने जो सामान हो। हुन माईअ हिनखे ॾिनो। इहो सामान खणी पंहिंजे घर आई। जीअं आई त हिन ॾिठो ज़ाल खे, ॾिठई त माना कंहिंखां घुरणु वई हूंदी, छा मुंहिंजो वक़्तु हुयो। हिन ज़ाल खे जो सामान आणींदे ॾिठो त रोअणु लॻो। ज़ाल खां पुछई त किथां आंदई। ज़ाल चयसि फिलाणी माई जेका आहे उन ॾिनी, मूंखे सुञाणींदी, मूंखां पुछई, मां पंहिंजी हालति बयानु कईमांसि। पोइ पाण हुन मूंखे चयो त जेका शइ खपई त खण, ऐं जेकी शइ जी बि ज़रूरत पई त मूंखां घुरंदी कर। मुड़ुसु सफ़ा ज़मीर चूंडियूं पियो हणेसि, लानत मलामत पियो करेसि त भला केॾी पीउ जी महिनत थियल हुई, केॾी मिल्कियत हुई, कीअं उॾाए छॾे, जो अॼु तुंहिंजा नंग पिनंदा था वतनि, बचा बुख ते वेठा आहिनि, पाण ईअं वेठो आहिनि। ज़ाल खे चई, हाणे ॻाल्हि ॿुध, तो वटि ईअं सम्झो त महीने खण जो हिन महिल सामान आहे, हाणे मूंखे ॾे इजाज़त त मां निकिरां पंहिंजो नसीबु आज़मायां। माना
महीने खन जो त मूंखे हाणे तव्हांजो लाइ खुटको न रहंदो, न त को बुख ते हूंदो। मूंखे छा त मां वञी पंहिंजो क़िस्मत आज़मायां, थी सघे थो रब असांजी रोज़ी खोले। ज़ाल सोचियो त हाणे बराबरि वेह थो त वेहण सां त मसइलो हल कोन थींदो न, हेठि मर्द आहे, मर्द ई कमाईंदो। ज़ाल चयसि त सही आहे। हिन ॿारनि खे चिमियूं ॾिनियूं, ॿारनि खां मोकिलियईं, ज़ाल खां मोकिलियईं, निकितो। का मंज़िल मक़सूद हुयसि कान त किॾे वञिणो, ईअं खणी रस्तो वरितईं। हलंदे हलंदे अची हिकिड़े हंधि पहुतो, दरिया जो कप हुजे, ॾिसे त हिकिड़ो वॾो ॿेड़ो आहे। उहो ॿेड़ो सामान सां भरिजे थो पियो, वापार जे सामान सां भरिजे थो पियो। मज़ूर हुया, मज़ूर बि कमु कनि पिया, सौदागर हुया, उहे कपर ते बीठा। ईअं हिन जी नज़र हिकिड़े माण्हू ते पइजी वई, नज़र हिकिड़े माण्हूअ ते हिन जी पइजी वई, जेको हिन जो पीउ जो दोस्त हुयो। कंहिं टाइम में हिन जे पीउ जो दोस्त। हीउ तकिड़ो आयो, अची हुनखे सलाम कई। हुन सुञातुसि, हुन बि सलाम जो जवाबु ॾिनो। पुछईंसि त ॾे ख़बर, काॾे थो वञी? अली जिॾे ॿेड़ो वञे पियो, अली चयसि त मां बि हेॾे थो वञा। दोस्त आहिनि मुंहिंजा, सो ईअं वञा थो उन्हनि खे घुमणु। हिन चयसि यार तूं मुंहिंजे दोस्त जो पुटु आहे, सो पहिरियों त हल मूंसां घर त तोखे मानी टिकी मां खारायां। हिनखे ज़ोरी पंहिंजे घर वठी वियो, हिनखे मानी टिकी खारायईं। हिनखे कुझु दीनार बि ॾिनई ख़र्चीअ तौरु। पोइ हिनखे पाण वठी अची उन जहाज़ में विहारे, जेको जहाज़ वञे पियो। जहाज़ हलियो, हलंदो 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 नेठि जहाज़ अची पंहिंजे मंज़िल ते पहुतो। अली जहाज़ मां लथो, पर हाणे सम्झ न पई अचेसि वञा काॾे। थोरो हले, वरी बीह रहे त वञा काॾे। जहाज़ मां ॿिया बि माण्हू लथा, मज़दूर बि लथा, सौदागर बि लथा। हिकिड़े सौदागर हिनखे ॾिसी वरितो। सौदागर हिनखे ॾिसी वरितो, सम्झी वियो त हिन सां को मसइलो। पर सोचईं त को परदेसी आहे। हिनखे चईं त तूं मूंसां हलंदे पंहिंजे घर, मां तोखे पंहिंजे घर वठी हलां। हिन चयोसि बराबरि मूंखे रहण जी का जाइ कान्हे, जे मूंखे पाण वटि वठी हलंदे त तुंहिंजी महिरबानी। हे अलीअ खे पंहिंजे घर वठी आयो। अलीअ जी कुझु ॾींहं हिन महिमानी कई। हिते अली दिलि में सोचियो त केतिरा ॾींहं मां हिन वटि वेठो हूंदो, इहो सुठो त न आहे। इरादो कई त हितां निकिरां। पुछा ॻाछा कराई, ख़बर पियसि त हिकिड़ो जहाज़ वञे थो दमिश्क। हिन इरादो कयो त उन जहाज़ में वञे। हिन मालिक खे चयो जंहिं वटि रहे पियो, उन खे चईं त मूंखे मोकल ॾे, तुंहिंजी महिरबानी त मां दमिश्क में। हुन हिनखे सफ़र जे लाइ सामान बि ॾिनो, पाण सां गॾु वठी अची जहाज़ में हिनखे चाढ़ाई। वरी साईं जहाज़ हलियो, हलंदे हलंदे जहाज़ अची दमिश्क पहुतो। उते बि आयो, उते बि हिन जी न ॼाण न सुञाण, वाइड़नि वांगुरु पियो घुमे। हिकिड़ो को अलाह जो बानो हिनखे मिली वियो, उहो हिनखे पंहिंजे घर वठी आयो। कुझु ॾींहं उन वटि रहियो। ख़बर पियसि त हिकिड़ो काफ़िलो वञे थो बगदाद। हिन चयो त बणा बगदाद वञे, बगदाद जो नालो आहे, बगदाद वञे। पंहिंजे मेज़बान खे चईं त मूंखे इजाज़त ॾे त मां बगदाद वञा।
उन हिनखे पाण वठी आयो, अॼु काफ़िले वारो था मिलायूं, जेको काफ़िलो बगदाद वञे पियो। उन काफ़िले में हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं हिन ते रहम खाई पाण सां गॾु रहायो, खाराईंदो पीआरींदो हो पाण हुउसि। आख़िर हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहं जो पंधु अची बचियो बगदाद जो। बगदाद जो हिकिड़ो ई ॾींहं जो, बसि हिकिड़े ॾींहं जो पंधु हुजे त बगदाद पहुचे। ईअं ओचितो फोरुन धाड़ेल उहे हिननि खे फिरी आया, धाड़ेल फिरी आया। जेको सामान हुयुनि सॼो सामान हिननि खां वीचारनि खां फुरियुनि। काफ़िले में जेके हुया बसि रुॻो पंहिंजो साह बचाइण जी करे हथें ख़ाली वठी भॻा, हथें ख़ाली वठी भॻा, पंहिंजूं जानियूं बचाए वठी भॻा। को किॾे वञी लिकियो, को किॾे वञी लिकियो। अली बि उन्हनि सां गॾु ई ॾिठई त हर को भॼे थो, अली बि वठी भॻो। भॼ भॼां बगदाद खे वेझो त अची पहुता। रस्ते जी बि ख़बर हुअसि त इहो ई रस्तो बगदाद वञे थो। सिॼु लहण वारो हुजे त हिनखे बगदाद ॾिसण में आयो, बगदाद जो शहर ॾिसण में आयो। हे जीअं वेझो पहुतो ॾिसे त जेको शहर जो दरवाज़ो हुयो, नौकर हो दरबान शहर जो दरवाज़ो बंदि पिया कनि। हे तकिड़ो तकिड़ो आयो, हिननि खे चई त मूंखे अंदरि अचण जो दर पोइ ॾियो। हुननि खे बि को रहम पइजी वियो, हुननि खणी हिनखे अंदरि कयो। पुछियुसि किथां आहियो, काॾे वेंदे? हिन चयो मां काहिरा मां आयो, मूंसां पंहिंजो सौदागर आहियां, सौदागिरी जो माल हुयो, ग़ुलाम नौकर चाकर हुया। मां पंहिंजो इन नौकरनि चाकरनि इन सामान खां अॻु ई रवानो थियुसि त मां बगदाद में वञी को गुदाम वग़ैरह हथु कयां। रस्ते में धाड़ेल फिरी आया, बसि जान बचाए वठी भॻुसि। हुननि जो ॿुधो नौकर